अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आओ है पिरिया को एक नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका ईरान मुआहदे जे वेझो आहिनि। ईरान यकीन ॾियारियो आहे त उहो एटमी हथियार न ठाहींदो ऐं न ई ख़रीद कंदो। अमरीका जेको चाहे थो उहो ईरान खां हासिल करे रहियो आहे। डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त असांखे का बि तकड़ नाहे, समूरा पता अमरीका वटां आहिनि। ईरान सां बहितर डील न थी त ॿीहर फौजी ऑपरेशन करणो पवंदो। ईरानी फौज खबरदार कंदे चयो आहे त ईरान जी इजाज़त खां सवाइ कंहिं बि आपनाई हुरम्स पार करण जी कोशिश कई त उन जो ज़िम्मेवार उहो पाण हूंदो। बग़ैर इजाज़त गुज़रंदड़ जहाज़ वॾे नुक़सान लाइ तयार रहनि। अमरीकी फौज मूजिबि हुरम्स वारे लंघ संदसि मुकमल कंट्रोल में आहे। तमाम वापारी जहाज़ ऐं आयल टैंकर ईरान जी इजाज़त सां मुक़रर कयल हद मां गुज़री सघनि था। लेबनान मथां इज़राइली हमले में शामी पनाहगीर ख़ानदान जा 9 ॼणा शहीद। लेबनानी अख़्तियारनि मूजिबि हमलो सैयदूं वारे इलाइक़े में हिकु रिहाइशी इमारत ते हमलो कयो वियो। नब्तिया में बमबारी सां तिबी वर्कर समेत 5 ॼणा शहीद, 15 ज़ख़्मी। इज़राइली फौज नब्तिया तरफ़ वधण लॻी। हिज़्बुल्लाह जो राकेटनि सां जवाब ॾखण लेबनान में वधीक हिकु इज़राइली फौजी जे मारिजण जी तस्दीक़। एमके अॻवान फारूक सत्तार चयो आहे त हिल पार्क में माण्हुनि खे जबल विकिरो कयो वियो। हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ एनओसी कीअं ॾिनी वई? केएमसी जा ऑफिसर कब्ज़ा माफ़िया सां मिलियल आहिनि। जमायत इस्लामी उन ते छो ख़ामोश आहे? पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फारूक सत्तार वधीक चयो आहे त कराची जे सॼी ज़मीन जी लीज़ केएमसी खे ॾियणु घुरिजे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जी ॻाल्हि पहिरियों भेरो न पई कई वञे। 1947 खां 1970 ताईं कराची वफ़ाक़ जे मातहत रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त एमकेएम पंहिंजी सियासत खे ज़िंदा करण जी नाकारा कोशिश करे रही आहे। कराची में जारी तरक़ियाती मंसूबा ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि जिन खे कंहिं बि प्रोपेगंडा ज़रिए रद्द नथो करे सघिजे। मुतहदा अॻवान फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त अख़्तियारनि ऐं बल्दियाती निज़ाम खे सभ खां वधीक एमकेएम तकरारी बणायो। कंहिं बि अवामी हंध जे क़ानूनी या इंतिज़ामी मसइले जो हल अदालतनि ऐं लाॻापियल इदारनि ज़रिए थियणु घुरिजे। कुनरी वेझो 2 महीना अॻु परणियल नारी जो घर मां फाओ खाधल लाश हथ। पको मोड़ भरिसां 20 वरनि जी केसरी ज़ाल लेखराज कोहली जो घर मां लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुती। मण तालके अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस पारां नारी जे मुड़िस ऐं ॾेर मथां क़त्ल जो इल्ज़ाम, जांच कराइण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त न्याणी जी शादी 2 महीना अॻु थी हुई। ज़ाल मुड़िस में तकरार हलंदड़ हो जंहिं तां मुड़िस ऐं ॾेर खेसि घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। लालकाड़ी में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो, हिकु अहलकार शहीद, ॿियो ज़ख़्मी। मार्केट थाणे जी घंटी फाटक भरिसां मोटरसाइकिल ते गश्त कंदड़ अहलकारनि जी ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। गोलियूं लॻण करे पुलिस अहलकार मुजीब सोलंकी शहीद थी वियो। नातुल्ला मेमण सख़्त ज़ख़्मी, नाज़ुक हालत में ट्रामा सेंटर में दाख़िल। यारो लुड वेझो औरत घरू अणबण तां आपघात करे छॾियो। ॻोठ इसाक पिताफी में मुस्मात बशीरा ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आदो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे। दादू में नेंगरी खे नंढी उमिरि में परणाइण जी कोशिश, घोट पीउ समेत गिरफ़्तार। ए सेक्शन पुलिस जी न्यू कॉलोनी में कार्रवाई। 13 वरनि जी नेंगरी जी शादी रोकराए छॾी। घोट राजा पंवर ऐं संदसि पीउ न्याज़ पंवर हिरासत में वठी लॉकअप। चाइल्ड मैरिज एक्ट तहत नेंगरी जे वालिद, घोट उन जे पीउ, मौलवी ऐं शाहिदनि मथां केस दाख़िल। तलहार में 8 वरनि जी नेंगरी घर जी छित तां किरी फोत। ख्वाजा पाड़े में ॿारड़ी सुकेना ख्वाजा घर जी छित तां पेर तिरकण सबब किरी सख़्त ज़ख़्मी। न्याणी हैदराबाद अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट नसंदे फोत। मण घर पहुचण ते वारसनि में कोहराम। रेड़की दरबार जे गादी सर जो मामलो हल थी वियो। साईं साधराम जो फर्ज़ंद रोहित कुमार दरबार जो 8हों गादी सर मुक़रर। साईं साधराम कुझु ॾींहं अॻु सिंगापुर में इलाज दौरान ध्यान करे वियो हो। हिंदू बिरादरी जे अक्सरियती राय बाद रोहित कुमार खे दरबार जो 8हों गादी सर बणायो वियो।